अस्सलाम नाज़रीन, मेहरान टीवी में भली कार मां मुबशर सोलंगी। सबका पहिरीं एक नज़र हेडलाइन ते। वज़ीर आज़म शहबाज शरीफ 2 ॾींहनि जे सरकारी दौरे ते ऑस्ट्रिया रवाना हो। दौरे में ॿितरफ़नि लाॻापनि खे हथी वठाइण ते ॻाल्हि ॿोल्हि कई वेंदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ बिज़नेस फोरम जे इजलास जी सदारत कंदो। शहबाज शरीफ ऑस्ट्रियन चांसलर समेत मुख़्तलिफ़ इदारनि जे सरबराहनि सां मुलाक़ातूं कंदो। परदेही तर्जुमान मूजिब ऑस्ट्रियन चांसलर वज़ीर आज़म शहबाज शरीफ के दौरे की दावत ॾिनी हुई। फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर की जर्मनी में अमरीकी परदेही वज़ीर से मुलाकात। मार्को रूबियो से मुलाकात में दहशतगर्दी रोकण में तावन ते ख़यालनि जी ॾेवट। फील्ड मार्शल म्यूनिख सिक्योरिटी कॉन्फ्रेंस में शिरकत कई। जर्मनी के परदेही वज़ीर ऐं सलाहकार से सिक्योरिटी तावन ते ॻाल्हि ॿोल्हि। ISPR मूजिब फील्ड मार्शल जर्मनी के चीफ ऑफ डिफेंस से भी मुलाकात कई, जंहिंमें दिफ़ाई तावन ते ख़यालनि जी ॾेवट कई वई। सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त जेल अॻुवाणनि जो ॿियो घर हूंदो आहे। मूं 14 साल अवाम जे हक़नि ख़ातिर जेल काटियो आहे। मदीने जी रियासत जी ॻाल्हि कंदड़ जेल में इबादत कनि ऐं रोज़ा रखनि। रहमिया खान में कारकुननि खे ख़िताब कंदे सदर आसिफ अली ज़रदारी वधीक चयो आहे त सॼे मुल्क मां चूंडूं खटींदासीं। बिलावल भुट्टो वज़ीर आज़म थींदो। मुल्क को रिपब्लिक लिमिटेड नाहे जो ॾेवालो निकिरी वञे। अवाम की मदद से मुल्क तरक्की कंदो। सराइकी सूबे जो मुतालबो इलाके में घट तरक्की और महरूमी के करे आहे। बानी PTI के इलाज लाइ अपोजिशन इताद जो एहतजाज 3 ॾींहं बि जारी। पार्लियामेंट हाउस, पार्लियामेंट लॉजिस और KP हाउस ॿाहिरां धरणो। एहतजाज सबब गादी वारे शहर के मसरूफियत तरीन शाहराह दस्तूर मुसलसल तौर बंद। महमूद खान अचकज़ई ऐं ॿियनि अख़बारनि जो चवणु आहे त बानी PTI की अस्पताल मुंतक़िली ताईं धरणो जारी रहंदो। ज़ाती डॉक्टर की मौजूदगी में संदसि इलाज कराए वञे। बांग्लादेश जो नओं वज़ीर आज़म तारिक रहमान 17 फरवरी ते हलफ खणंदो। हलफ बरदारी तक़रीब में एशिया समेत आलमी अख़बारनि खे शिरकत की दावत ॾिनी वेंदी। ज़रिए मूजिब हलफ बरदारी में शिरकत लाइ पाकिस्तान जो वज़ारती वफ़द ढाका वेंदो। T20 वर्ल्ड कप जो वॾो टाकरो अॼु थींदो। पाक भारत टीमूं कोलंबो के मैदान ते आमो साम्हूं थींदियूं। हाई वोल्टेज मैच पाकिस्तान वक्त मूजिब 6:30 वगे शुरू थींदो। इवेंट में बई टीमूं हिन वक्त ताईं नाकाबिले शिकस्त। क्रिकेट जा शौकीन क़ौमी टीम की कामयाबी लाइ पुरजोश। टंडो बस्ती वेझो खौफनाक रोड हादसो। पंजाब वासी 5 गर्भातियुनि समेत 11 मुसाफ़िर फौत। क़ौमी शाहराह ते डिब मेहर शाह वटि मुसाफ़िर कोच ब्रेक फेल थियण करे ट्रॉलर से टकराइजी वई। ज़ाल मुड़स ऐं 3 ॿारनि समेत 11 मुसाफ़िर फौत। 10 खां वधीक ज़ख़्मी। फौतन में अकबर सियाल ऐं संदसि ज़ाल, पुट अब्दुल समद, बनींगरियूं, वरदा ऐं बिस्मा शामिल। हादसे में ड्राइवर गुलशाह, क्लीनर हाशिम, काशिफ, शाकिर, रमज़ान ऐं मोहम्मद ज़ैन भी हयाती विञाए वेठा। कोच पंजाब का कराची वञी रही हुई त हादसो पेश आयो। सदर आसिफ अली ज़रदारी ऐं वॾे वज़ीर मुराद अली शाह पारां हादसे ते दुख जो इज़हार। ज़ख़्मियुनि खे बहितर तिबी सहूलियतूं फराहम करण जी हिदायत। चक वेझो चोरनि की फायरिंग में भाग्यो मारिजी वियो। ॻोठ मेहराब खोसो में घर मां चोरी की कोशिश। सुजाग थियण ते भाग्यनि जी मज़ाहिमत। चोरनि की फायरिंग में घरधणी मोहम्मद उस्मान खोसो मौके ते मारिजी वियो। पुलिस पारां फरियाद न वठण ख़िलाफ़ वारसनि पारां लकी गुलाम शाह में क़ौमी शाहराह ते लाश रखी धरणो। जवाबदारनि की गिरफ़्तारी जो मुतालबो। कराची में नाले वारे रागी मुमताज़ मुलाई के घर में लखें रुपयनि जो धाड़ो। बैरिया टाउन में हथियारबंदनि मुमताज़ मुलाई के घर में दाख़िल थी भातियुनि खे यरगमाल बणाए वरितो। हथियारबंद घर में सोना ज़ेवर ऐं ॿियो क़ीमती सामान खणी आसानी से फरार। मुमताज़ मुलाई दादू में एक प्रोग्राम में वियल हो तो पोयां संदसि घर में धाड़ो लगो। पुलिस जो चवणु आहे त CCTV फुटेजिस हथ करे जांच कई पई वञे। सिंधी अदबी संगत की हैदराबाद में अॼु मरकज़ी इलेक्शन वोटिंग जो अमल जारी। सेक्रेटरी जनरल के उहदे ते अहमद सोलंगी और एहसास मीरल विच में मुकाबलो। जॉइंट सेक्रेटरी के उहदे ते भारूमल आमरानी और डॉक्टर अनवर परदेसी आमो साम्हूं। औरत जॉइंट सेक्रेटरी के उहदे ते आबदा गांगरो और गुल बीबी शाह विच में मुकाबलो। खजानची, ऑडिटर और राबता सेक्रेटरी के उहदनि ते पिण वोटिंग।